अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुआए अत्तार। या रब्बल मुस्तफ़ा जेको भी मुकम्मल रिसालो दुआ घुरण जा 17 मदनी गुल पढ़ी या ॿुधी वठे उन जे नेको जाइज़ मुरादुनि ते रहमत जी नज़र थिए, उन जूं दुआऊं क़बूल थियनि ऐं उन खे बेहिसाब बख़्शे छॾ। आमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जेको शख़्स जुमे जे ॾींहुं 100 भेरा दुरूद पाक मूं ते पढ़े, जॾहिं उहो क़यामत जे ॾींहुं ईंदो त उन सां गॾु हिकु अहिड़ो नूर हूंदो जो जेकॾहिं उहो समूरी मख़लूक़ में विरहायो वञे त सभिनी जे लाइ काफ़ी थी वञे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुआ जी अहमियत। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, दुआ घुरण वॾी सआदत आहे। क़ुरान ऐं अहादीस मुबारका में जॻह जॻह ते दुआ घुरण जी तरग़ीब ॾियारी वई आहे। हिकु हदीस पाक में आहे, छा मां अव्हांखे उहा शइ न ॿुधायां जेका अव्हांखे अव्हांजे दुश्मन खां निजात ॾिए ऐं तव्हांजो रिज़्क़ वसी करे। राति ॾींहुं अल्लाह ताला खां दुआ घुरंदा रहो, छो त दुआ मोमिन जो हथियार आहे। मक्की मदनी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फ़रमाने मुश्कबार आहे, बला यानी मुसीबत लहंदी आहे, पोइ दुआ उन सां वञी मिलंदी आहे, पोइ क़यामत ताईं ॿई झेड़ो कंदा रहंदा आहिनि। हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फ़रमाइनि था, इबादतुनि में दुआ जी उहा ई हैसियत आहे जेका खाधे में लूण जी। अल्लाह पाक जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था, जेको मुसलमान अहिड़ी दुआ करे जंहिंमें गुनाह ऐं क़तई रहमी यानी रिश्तो टोड़ण जी का ॻाल्हि न हुजे, त अल्लाह पाक उनखे 3 शयुनि मां का बि हिकु ज़रूरु अता फ़रमाईंदो आहे। पहिरियों, उन जी दुआ जो नतीजो जल्दी संदसि ज़िंदगी में ज़ाहिर थी वेंदो आहे। ॿियो, अल्लाह पाक का मुसीबत उन बाने खां दूरि फ़रमाए छॾींदो आहे। टियों, उन जे लाइ आख़िरत में भलाई जमा कई वेंदी आहे। हिकु ॿी रिवायत में आहे त बानो जॾहिं आख़िरत में पंहिंजी दुआउनि जो सवाबु ॾिसंदो जेकी दुनिया में मुस्तजाब यानी क़बूल न थियूं हुयूं, ख़्वाहिश कंदो काश दुनिया में मुंहिंजी का बि दुआ क़बूल न थिए हा। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ॾिठो तव्हां, दुआ ज़ाया त थींदी ई कान्हे। उन जो दुनिया में जेकॾहिं असरु ज़ाहिर न बि थिए त आख़िरत में अजर ऐं सवाबु ज़रूरु मिलंदो। तंहिं करे दुआ में सुस्ती करणु मुनासिबु न आहे। या अफ़ु जे 5 अखरनि जी निस्बत सां 5 मदनी गुल। नंबर पहिरियों फ़ाइदो हीअ आहे त अल्लाह पाक जे हुकुम जी पैरवी थिए थी, जो उन जो हुकुम आहे त मूंखां दुआ घुरंदा करियो, जीअं त क़ुरान पाक में इरशाद आहे, उदऊनी अस्तजिब लकुम। तर्जुमो कंजुल ईमान, मूंखां दुआ घुरो त मां क़बूल कंदुसि। ॿियो, दुआ घुरणु सुन्नत आहे, जो असांजा प्यारा प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर वक़्तनि में दुआ घुरंदा हुआ। उन करे दुआ घुरण में इत्तिबाए सुन्नत जो शरफ़ बि हासिलु थींदो। टियों, दुआ घुरण में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत यानी फ़रमान बरदारी बि आहे, जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ जी पंहिंजे ग़ुलामनि खे ताक़ीद फ़रमाईंदा रहंदा हुया। नंबर 4, दुआ घुरण वारो आबिदनि जे ज़ुमरे यानी नेकनि जी जमात में दाख़िल थींदो आहे, जो दुआ हूअं ई हिकु इबादत बल्कि इबादत जो बि मग़ज़ आहे। जीअं असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, दुआ इबादत जो मग़ज़ आहे। नंबर 5, दुआ घुरण सां या त उन जो गुनाह मुआफ़ कयो वेंदो आहे, या दुनिया में ई उन जा मसइला हल थी वेंदा आहिनि, या वरी उहा दुआ उन जे लाइ आख़िरत जो ज़ख़ीरो बणिजी वेंदी आहे। प्यारा इस्लाम भाइरो, ॾिठो तव्हां, दुआ घुरण में अल्लाह पाक ऐं उन जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत बि आहे। दुआ घुरण सुन्नत बि आहे। दुआ घुरण सां इबादत जो सवाब बि मिलंदो आहे ऐं पिणु केतिरा ई दुनिया ऐं आख़िरत जा फ़ाइदा बि हासिलु थींदा आहिनि। कुझु माण्हुनि खे ॾिठो वियो आहे त उहे दुआ जी क़बूलियत जे लाइ तमामु घणी तकड़ कंदा आहिनि, बल्कि माज़ला शिकवा कंदा आहिनि त असां त हेतिरे अरसे खां दुआऊं घुरी रहिया आहियूं, बुज़ुर्गनि खां बि दुआऊं कराईंदा रहिया आहियूं, पर को बि पीर फ़क़ीर नाहे छॾियो। ही वज़ीफ़ा पढ़ंदा आहियूं, ही विर्द बि कंदा आहियूं, फलाणे मज़ार ते बि वियासीं, पर अल्लाह पाक असांजी हाजत पूरी करे ई नथो। पर किन खे त हीअं बि चवंदे ॿुधो वियो आहे त ख़बर न आहे अहिड़ो कहिड़ो गुनाह थी वियो आहे जंहिंजी असांखे सज़ा मिली रही आहे। अहिड़ी अंदर जी बाहि कढण वारे खां जेकॾहिं सुवालु कयो वञे त अदा तव्हां नमाज़ त पढ़ंदा ई हूंदो, त
त शायदि जवाबु मिलंदो जी न। ॾिठो तव्हां ज़बान ते त बे इख़्तियार जारी थी रहियो आहे त ख़बर न आहे अलाए कहिड़ी ख़ता असांखां थी आहे जंहिंजी असांखे सज़ा मिली रही आहे। ऐं नमाज़ में संदन गफ़लत खे नज़र ई नथी अचे। ॼण नमाज़ न पढ़णु त माज़अल्लाह को गुनाह ई न आहे। नादान पंहिंजे मुख़्तसिर वजूद ते ई थोरी नज़र विझी त ॾिस, मथे जा वार अंग्रेज़नि जी मथो बि उघाड़ो, लिबास बि अंग्रेज़ी, चहिरो दुश्मनाने मुस्तफ़ा यानी आतिश परस्तनि यानी बाह जे पुॼारियुनि जहिड़ो, यानी ताइदार रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़ीम सुन्नत ॾाढी मुबारक चहिरे तां ग़ाइब रहणी कहणी ऐं तौर तरीक़ा इस्लाम जे दुश्मननि जहिड़ा। नमाज़ बि न पढ़ो, हालांकि नमाज़ न पढ़णु वॾो गुनाह, ॾाढी कूड़ाइणु हराम, वेतर सॼो ॾींहुं कूड़, ग़ीबत, चुगली, वाइदे ख़िलाफ़ी, बदगुमानी, बदनिगाही, वालदेन जी नाफ़रमानी, गार गंद, फिल्मूं ड्रामा, गाना बाजा वग़ैरह वग़ैरह न ॼाण केॾा गुनाह कया वेंदा आहिनि, पर उहे गुनाह साहिब खे नज़र ई नथा अचनि। एॾा गुनाह करण जे बावजूदि शैतान गाफ़िल करे छॾियो आहे ऐं ज़बान मां ही शिकायत वारा अल्फाज निकिरी रहा हूंदा आहिनि त क्या ख़ता हमसे ऐसी हुई है जिसकी हमको सज़ा मिल रही है। थोरो सोचो त सही, तव्हांजो को जिगरी दोस्त तव्हांखे केतिरा ई भेरा को कमु चवे पर अव्हां उनजो कमु न कयो ऐं कॾहिं अव्हांजो पंहिंजे उन दोस्त में कमु पइजी वञे त ज़ाहिर आहे अव्हांखे पहिरियां त शर्म ईंदो जो मूं त उनजो हिकु बि कमु न आहे कयो, हाणे हू भला मुंहिंजो कमु कीअं कंदो। जेकॾहिं तव्हां हिमत करे ॻाल्हि बि करे वरिती ऐं वाक़ई उन कमु न बि कयो तॾहिं बि तव्हां शिकायत न करे सघंदो, छो त तव्हां बि त पंहिंजे दोस्त जो को कमु कोन कयो हो। हाणे थधीअ दिलि सां गौर करियो त अल्लाह पाक कहिड़ा कहिड़ा कमु ॿुधाया, आकाम जारी फ़रमाया आहिनि, पर असीं संदसि कहिड़नि कहिड़नि हुकुमनि ते अमल करियूं था। गौर करण ते मालूम थींदो त उनजे केतिरनि ई हुकुमनि जी फ़रमान बरदारीअ में असांखां निहायत ई कोताहियूं वाक़िअ थियूं आहिनि। उमेदु आहे त ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी जो असां पाण त पंहिंजे परवरदिगार अज़्ज़ वजल जी जे हुकुमनि ते अमल न करियूं ऐं हू पंहिंजी कंहिं ॻाल्हि यानी दुआ जो असरु ज़ाहिर न करे त ॾुख ॾोरापो खणी वेही रहूं। ॾिसो न, जेकॾहिं तव्हां पंहिंजे कंहिं जिगरी दोस्त जी का ॻाल्हि हर टारींदा रहो त थी सघे थो त उहो तव्हां खां दोस्ती ई ख़तमु करे छॾे, पर अल्लाह पाक ॿारनि ते केतिरे क़दुरु महिरबान आहे जो सॼी उमिरि संदसि फ़रमान जे ख़िलाफ़ वर्ज़ी कयूं पोइ बि हू पंहिंजे ॿारनि जी फ़हिरिस्त मां ख़ारिज नथो करे, हू लुत्फ़ ऐं करम फ़रमाईंदो ई रहे थो। थोरो गौर त फ़रमायो, जेकी बाना एहसान फरामोशी जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि, जेकॾहिं हू बि सज़ा जे तौर ते पंहिंजा एहसान रोके छॾे त उन्हनि जो छा थींदो। यकीनी तौर ते उनजी इनायत खां सवाइ हिकु क़दम बि कोन खणी सघिबो। सोचियो, जेकॾहिं हू पंहिंजी अज़ीम शान नेमत हवा खे जेका बिल्कुलु मुफ़्त अता फ़रमाई अथसि, जेकॾहिं कुझु घड़ियुनि जे लाइ रोके छॾे त घड़ी खन में ई लाशनि जा ढेर लॻी वञनि। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, अक्सर करे दुआ जी क़बूलियत जी देरि में काफ़ी मसइलतूं बि हूंदियूं आहिनि जेकी असांजी सम्झ में न ईंदियूं। हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फ़रमाने पुरसुरूर आहे, जॾहिं अल्लाह पाक जो को प्यारो बानो दुआ घुरंदो आहे त अल्लाह पाक जिब्राईल अलैहिस्सलाम खे इरशाद फ़रमाईंदो आहे, तरसो हाणे न ॾियोसि त जीअं ॿीहर घुरे, छो त मूंखे इन्हीअ जो आवाज़ु पसंदि आहे। ऐं जॾहिं को काफ़िर या फासिक दुआ घुरंदो आहे त फ़रमाईंदो आहे, जिब्राईल हिन जो कमु जल्दी करे छॾियो त जीअं ॿीहर न घुरे जो मूंखे उनजो आवाज़ु मकरूह यानी नापसंदि आहे। हज़रत यहया बिन सईद बिन क़तान रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह पाक खे ख़्वाब में ॾिठो, अर्ज़ु कयईं, इलाही मां अक्सर दुआ घुरंदो आहियां ऐं तूं क़बूल न आई फ़रमाईंदो। हुकुम थियो, ए आया मां तुंहिंजी आवाज़ खे दोस्त रखां थो, उन करे तुंहिंजी दुआ जी क़बूलियत में देरि कंदो आहियां। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, हीअं जेका हदीस पाक ऐं हिकायत गुज़री उन में हीउ ॿुधायो वियो आहे त अल्लाह पाक खे पंहिंजे नेक ॿारनि जो रोअण ऐं ॿाॾाइणु पसंदि आहे, त ईअं बि आम तौर ते दुआ जी क़बूलियत में देरि थींदी आहे। हाणे इन मसइलत खे असीं कीअं था सम्झी सघूं? बहरहाल तकड़ न करणु घुरिजे। अहसनुल व्याज सिफ़े नंबर 33 ते आदाब दुआ बयानु कंदे हज़रत रईसुल मुतकल्लिमीन मौलाना नकी अली ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, दुआ जे आदाब मां हीअ बि आहे त दुआ जी क़बूलियत में तकड़ न कजे। हदीस शरीफ़ में आहे, अल्लाह पाक टिनि माण्हुनि जी दुआ क़बूल न आहे कंदो। हिकु उहो जेको गुनाह जी दुआ घुरे, ॿियो उहो जेको अहिड़ी ॻाल्हि चाहे जेका क़तई रहम हुजे, टियों उहो जेको क़बूलजण में तकड़ करे त मूं दुआ घुरी अञा ताईं क़बूल नाहे थी। हिन हदीस में इरशाद फ़रमायो वियो त नाजाइज़ कम जी दुआ न घुरी वञे जो उहा क़बूल नाहे थींदी,
ऐं पिणु कंहिं रिश्तेदार जो हक़ ज़ाया थींदो हुजे त अहिड़ी दुआ बि न घुरणु घुरिजे ऐं दुआ जी क़बूल जे लाइ तकड़ बि न कजे, न त दुआ क़बूल कोन कई वेंदी। आसनुल विया ले आदाब दुआ ते आला हज़रत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान अलैहि रहमतुर रहमान हाशियो तहरीर फरमायो आहे ऐं उनजो नालो ज़ैलुल मुद्दा लिल अहसनिल विया रखियो आहे। उन हाशिए में हिकु जाइ ते दुआ जी क़बूलियत में तकड़ करण वारनि खे पाण पंहिंजे मख़सूस ऐं निहायती इल्मी अंदाज़ में सम्झाईंदे फ़रमाइनि था, सगाने दुनिया यानी दुनियावी आफ़ीसरनि जे उम्मीदवारनि यानी उन्हनि खां कमु कढण जे ख़्वाहिशमंदनि खे ॾिठो वेंदो आहे त 3 सालनि ताईं उम्मीदवारी यानी ऐं इंतज़ार में गुज़ारींदा आहिनि। सुबुह ऐं शाम सभिनी दरवाज़नि ते धिका खाईंदा आहिनि ऐं उहे आफ़ीसर जो खेर ॾिसंदा बि न आहिनि, जवाब न आहिनि ॾींदा, दड़कारींदा आहिनि, खार खाईंदा आहिनि, चेहरे में गुंज विझंदा आहिनि। उम्मीदवारीअ में ख़र्च कयो त बेकार महिनत मथे ते खईं। ही हज़रात यानी उम्मीदवार पंहिंजे खीसे मंझां खाईंदा आहिनि, घरां घुराईंदा आहिनि, हरू भरू बेकार यानी फुज़ूल महिनत जे मुसीबत सिर ते सहंदा आहिनि ऐं उते आफ़ीसरनि वटि धिका खाइण में खेनि साल गुज़री वञनि त बि ॼण उन्हनि जे लाइ पहिरियों ॾींहुं आहे। पर ही दुनियावी आफ़ीसरनि वटि धिका खाइण वारा न उम्मीद ख़तमु कंदा आहिनि, न आफ़ीसरनि जो पीछो छॾींदा ऐं अहकमुल हाकिमीन अकरमुल अकरमीन जे दरवाज़े ते पहिरियां त अचे ई केरु थो ऐं अचे बि त बेदिलियो थी तकड़ में सुभाणे थियण वारो कमु अॼु थी वञे। हिकु हफ़्तो कुझु विर्द पढ़ंदे त छा गुज़रियो, हाणे शिकायत शुरू करे ॾिनी, साईं पढ़ियो त हुयमि पर कुझु असरु न थियो। उहे बेवकूफ़ पंहिंजे लाइ इजाबत यानी क़बूलियत जो दरवाज़ो पाण बंदि करे छॾींदा आहिनि। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, तव्हांजी दुआ क़बूल थींदी आहे जेसिताईं तकड़ न कयो। ही न चओ मूं दुआ घुरी हुई पर क़बूल न थी। कुझु त अहिड़ा त बेकाबू थी वेंदा आहिनि जो विरदनि ऐं दुआउनि जे असर खां बेएतिक़ाद बल्कि अल्लाह पाक जे करम वारे वाइदे खां बि बेएतमाद थी वेंदा आहिनि। वलियाज़ु बिल्लाह ताला। अहिड़नि खे चयो वञे त ए बेहया बेशर्मो, थोरो पंहिंजी गिरेबान में पंहिंजी सीने में झाती पाए त ॾिसो। जेकॾहिं को तव्हांजो हिकु जहिड़ो दोस्त तव्हांखे 1000 भेरा कुझु पंहिंजा कमु चवे ऐं तव्हां उनजो हिकिड़ो कमु बि न कयो त पोइ पंहिंजो कमु उनखे चवंदे अवल त तव्हां लॼी थींदव जो असां त संदसि चवणु वरितो ई न आहे, हाणे कहिड़े मुंहं सां उनखे कमु चऊं। ऐं जेकॾहिं मतिलबु पियो त चई बि ॾिनव ऐं उन जेकॾहिं तव्हांजो कमु न कयो त कहिड़ीअ रीति जो ॾोरापो ॾींदव उनखे। ज़ाहिर आहे पाण ई सम्झो था जो मूं उनजो कमु किथे कयो जो हू कंदो। हाणे ॾिसो त तव्हां मालिक अलल इतलाक़ जे केतिरनि हुकुमनि ते अमल करियो था, उन जा हुकुम न मञणु ऐं पंहिंजी गुज़ारिश यानी दुआ जी हर सूरत में क़बूलियत चाढ़णु केॾी न बेहयाई आहे। ओ बेअक़ल, पोइ फ़र्क़ु ॾिस, पंहिंजे मथे खां पेरनि ताईं गौर सां नज़र कर। हिकु हिकु लूंहं में हर वक़्तु हर घड़ी केतिरियूं केतिरियूं हज़ारें बेशुमार नेमतूं आहिनि। तूं सुम्ही थो ऐं उनजा मासूम फ़रिश्ता यानी बाना फ़रिश्ता तुंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ पहरा ॾियनि था। तूं गुनाह करे रहियो आहीं ऐं पोइ बि मथे खां पेरनि ताईं सिहत ऐं आफ़तुनि खां हिफ़ाज़त, खाधे जो हाज़मो, फुज़लात यानी जिस्म जी अंदरी गंदगियुनि जो निकिरणु, रत जी रवानी, उज़वनि में ताक़त, अखियुनि में रोशनी, बेहिसाब करम बिना घुरण जे बिना चाहत जे तोखे नसीब थी रहिया आहिनि। पोइ जेकॾहिं तुंहिंजूं कुझु घुरिजूं पूरियूं न थियनि त कहिड़े मुंहं सां शिकायत करीं थो? तोखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजे लाइ भलाई छा में आहे? तोखे छा ख़बर त कहिड़ी सख़्तु मुसीबत अचण वारी हुई जेका हिन ज़ाहिर में क़बूल न थियण वारी दुआ टारे छॾी? तोखे कहिड़ी ख़बर त हिन दुआ जे एवज़ केॾो सवाबु तुंहिंजे लाइ गॾु थी रहियो आहे? उनजो वाइदो सचो आहे ऐं क़बूलियत जूं ही 3 सूरतूं आहिनि जिन मां हर पहिरीं पोईं खां आला आहे। हा, बेएतिक़ादी आई त यकीन ॼाण त तूं खसारे में आहीं ऐं इब्लीस लईन तोखे पाण जहिड़ो करे छॾियो। वलियाज़ु बिल्लाहि सुब्हानहू व तआला। ऐं अल्लाह पाक जी पनाह, उहो पाक आहे ऐं अज़मत वारो। ए ज़लील ख़ाक, ए आबे नापाक, पंहिंजो मुंहुं ॾिस ऐं हुन अज़ीम शरफ़ ते गौर कर जंहिं तोखे पंहिंजी बारगाह में हाज़िर थियणु, पंहिंजो पाक ऐं मुतआली यानी बुलंद नालो वठणु, पंहिंजी तरफ़ मुंहुं करणु, पंहिंजे पुकारण जी तोखे इजाज़त ॾिए थो। लखे मुरादूं हिन फ़ज़ले अज़ीम तां घोर।
ओ बेसब्रा कुछ पिनण सिख, हिन बुलंद आस्ताने जी खाक ते लेथड़ियूं पाए चंपड़ियल रह ऐं लगातार उन उम्मीद जी तरफ़ नज़र रख त हाणे अता कंदो, हाणे अता कंदो। बल्कि उनखां घुरण ऐं उनखां मुराजात करण में जी लज़्ज़त में ईअं गुम थी वञ जो इरादो ऐं मुराद कुछ यादि ई न रहे। यकीन रख त हिन दरवाज़े खां हरगिज़ महरूम न मोटंदे। जो जंहिं करीम जो दरवाज़ो खड़कायो त उहो उन लाइ खुली वियो ऐं तौफ़ीक़ अल्लाह जे तरफ़ां आहे। हज़रत मौलाना नकी अली ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, ए अज़ीज़, तुंहिंजो परवरदिगार फरमाए थो, मां दुआ घुरण वारे जी दुआ क़बूल कंदो आहियां जॾहिं मूंखां दुआ घुरे। ॿी जॻह ते इरशाद फरमाए थो, पोइ असां कहिड़ा न सुठा क़बूल करण वारा आहियूं। वरी इरशाद फरमाए थो, मूंखां दुआ घुरो त मां क़बूल कंदुसि। तंहिं करे यकीन सम्झ त हू तोखे पंहिंजे दर खां महरूम न कंदो ऐं पंहिंजे वाइदे खे वफ़ा फरमाईंदो। हू पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए थो, ऐं सुवाली खे न झिणक त अल्लाह पाक पाण कीअं पंहिंजे सखा जे दर खां परे कंदो जॾहिं त हू तो ते पंहिंजे करम जी निगाह रखे थो, जंहिं करे तुंहिंजी दुआ खे क़बूल करण में देरि कंदो आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अल्हम्दुलिल्लाह आशिकाने रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे मदनी काफ़िलनि में आशिकाने रसूल सां गॾु सुन्नतुनि भरियो सफ़र करे दुआ घुरण वारनि जा मसइला हल थियण जा काफ़ी वाक़ियात ॿुधण लाइ मिलंदा आहिनि। हिकु इस्लामी भाउ जो बयानु पंहिंजे अंदाज़ में अर्ज़ु करण जी सआदत हासिलु करियां थो। असांजो मदनी काफ़िलो ठटे शहर में दाख़िल थियो। काफ़िले वारनि मां हिकु इस्लामी भाउ खे इरकुन निसा यानी रग जो शदीद सूर पवंदो हो। वीचारो सूर जी शिदत खां पाणीअ मां ॿाहिरि निकितल मच्छीअ जीअं फतकंदो हो। हिकु भेरे सूर जे सबबु सॼी राति सुम्ही न सघियो। आख़िरी ॾींहुं अमीर काफ़िला फरमायो, अचो सभई मिली करे हिन जे लाइ दुआ था करियूं। जीअं ई दुआ शुरू थी, उन इस्लामी भाउ जो बयानु आहे, अल्हम्दुलिल्लाह दुआ जे दौरान ई सूर में घटिताई अचणु शुरू थी वई ऐं कुझु देरि खां पोइ इरकुन निसा जो सूर बिल्कुलु ख़तमु थी वियो। अल्हम्दुलिल्लाह हीउ बयानु ॾियणु वक़्तु काफ़ी अरसो थी चुको आहे। उहो ॾींहुं ऐं अॼु जो ॾींहुं मूंखे वरी कॾहिं इरकुन निसा जी तकलीफ़ न थी। अल्हम्दुलिल्लाह हीउ बयानु ॾियणु वक़्तु मूंखे इलाक़ाई मदनी काफ़िला ज़िम्मेदार जी हैसियत सां मदनी काफ़िलनि जूं धूमूं मचाइण जी ख़िदमत मिलियल आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ॾिठो तव्हां, मदनी काफ़िले जी बरकत सां इरकुन निसा जहिड़े मूज़ी मर्ज़ खां निजात मिली वई। इरकुन निसा जी सुञाणप हीअ आहे त हिन में रान जे जोड़ खां वठी पेरनि जे भेॾियुनि ताईं शदीद सूर थींदो आहे। हीउ मर्ज़ सालनि ताईं पीछो नाहे छॾींदो। दुआ घुरण जा मदनी गुल। दुआ में हद खां न वधिजे। मिसाल तौरु अंबिया किराम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मर्तबो घुरण या आसमान ते चढ़ण जी तमन्ना करणु, गॾोगॾु ॿिन्ही जहाननि जूं समूरियूं भलायूं ऐं सभु ख़ूबियूं घुरण बि मनो आहे। छो त उन्हनि ख़ूबियुनि में अंबिया किराम अलैहिस्सलातु वस्सलाम जा मर्तबा बि आहिनि जेकी मिली नथा सघनि। जेको मुहाल यानी नामुमकिन या मुहाल जे क़रीब हुजे उन जी दुआ न करणु घुरिजे। तंहिं करे हमेशह जे लाइ तंदुरुस्ती ऐं आफ़ियत घुरण जो माण्हू सॼी उमिरि कॾहिं बि कंहिं तरह जी तकलीफ़ में न पवे, इहो मुहाल आदि जी दुआ घुरणु आहे। ईअं ई डिघे कद वारो माण्हू नंढे कद या नंढी अखि वारे जो वॾी अखि जी दुआ घुरणु ममनू आहे। छो त हीअ अहिड़े अमर यानी कम जी दुआ आहे जंहिं ते कलम जारी थी चुको आहे। गुनाह जी दुआ करणु न घुरिजे त मूंखे पराओ माल मिली वञे, छो त गुनाह जी तलब करण बि गुनाह आहे। क़तई रहम यानी फलाणे माइटनि में झेड़ो थी पवे जी दुआ न करणु घुरिजे। अल्लाह पाक खां रुगो हक़ीर शइ न घुरणु घुरिजे, छो त परवरदिगार गनी आहे, बल्कि पंहिंजी सॼी तवजो उन ॾांहुं ई रखिजे ऐं हर शइ जो उनखां सुवालु कजे। रंज ऐं मुसीबत खां घबराइजी करे पंहिंजे मरण जी दुआ न करणु घुरिजे। ख़्यालु रहे त दुनियावी नुक़सान खां बचण जे लाइ मौत जी तमन्ना करणु नाजाइज़ आहे ऐं दीनी नुक़सान जे ख़ौफ़ खां जाइज़। बिना शरई ज़रूरत जे कंहिंजे मरण ऐं बर्बादीअ जे दुआ न करणु घुरिजे। पर जेकॾहिं कंहिं काफ़िर जे ईमान न आणण ते यकीन ऐं ग़ालिब गुमान हुजे ऐं उन जे जीअण सां दीन जो नुक़सानु थिए या कंहिं ज़ालिम खां तौबा ऐं ज़ुल्म छॾण जी उमेदु न हुजे,
ऐं उन जो मरण बर्बाद थियणु मखलूक जे हक़ में फ़ाइदेमंद हुजे त अहिड़े शख़्स जे लाइ बददुआ करणु सही आहे। कंहिं मुसलमान खे हीअ बददुआ न ॾिजे त तूं काफ़र थी वञी, छो त कुझु उलमा जे वेझो अहिड़ी दुआ घुरणु कुफ़ुर आहे। ऐं तहक़ीक़ हीअ आहे त जेकॾहिं कुफ़ुर खे सुठो या इस्लाम खे बुरो ॼाणे करे चयाई त बेशक कुफ़ुर आहे, न त वॾो गुनाह आहे जो मुसलमान जो बुरो चाहणु हराम आहे, ख़ुसूसन उहो बुरो चाहणु त फलाणे जो ईमान बर्बाद थी वञे त सभिनी बदख़्वाहिनि खां बदतर आहे। कंहिं मुसलमान ते लानत न कजे ऐं उनखे मरदूद ऐं मलऊन न चवे, ऐं जंहिं काफ़र जो कुफ़र ते मरणु यकीनी न आहे उन ते बि नालो वठी लानत न कजे। कंहिं मुसलमान खे हीअ बददुआ न ॾिजे त तो ते ख़ुदा जो गज़ब नाज़िल थिए ऐं तूं चुल्हे ऐं बाह या दोज़ख में दाख़िल थी, जो हदीस पाक में उन खां रोकियो वियो आहे। जेको काफ़िर थी मुओ उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ करणु हराम ऐं कुफ़ुर आहे। ही दुआ करणु या अल्लाह सभिनी मुसलमाननि जा सभु गुनाह बख़्शे छॾ जाइज़ न आहे, जो उन मां उन्हनि अहादीस मुबारका खे कूड़ो सम्झणु मालूम थिए थो जंहिंमें कुझु मुसलमाननि जे दोज़ख में वञण जो ज़िक्र आहे। पर हीअं दुआ करणु सॼी उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मग़फ़िरत यानी बख़्शिश थिए या समूरनि मुसलमाननि जी मग़फ़िरत थिए जाइज़ आहे। पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे दोस्तनि लाइ पंहिंजे अहल ऐं माल ऐं औलाद जे लाइ बददुआ न कजे। कहिड़ी ख़बर जो उहो क़बूलियत जो वक़्तु हुजे ऐं बददुआ जो असरु ज़ाहिर थियण ते नदामत थिए। जेका शइ अॻु में पाण वटि मौजूदु हुजे उन जी दुआ न कजे। मसलन मर्द हीअं न चवे या अल्लाह पाक मूंखे मर्द कर, जो इहो इस्तिहज़ा यानी मज़ाक उॾाइणु आहे, पर अहिड़ी दुआ जंहिंमें शरीयत जे हुकुम जी पोइवारी या आजिज़ी ऐं बंदगी जो इज़हार या परवरदिगार ऐं मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां महबत या दीन या दीनदारनि ॾांहुं रग़बत या कुफ़ुर ऐं काफ़िरनि सां नफ़रत वग़ैरह जा फ़ाइदा निकिरंदा हुजनि, उहा जाइज़ आहे जेतोणीकि उन ॻाल्हि जो हासिलु थियणु यकीनी हुजे। जीअं दुरूद शरीफ़ पढ़णु, वसीले जे सिरात मुस्तक़ीम जे, अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुश्मननि ते गज़ब ऐं लानत जी दुआ करणु। दुआ में तंगी न करणु घुरिजे। मिसाल तौरु हीअं दुआ न करे त या अल्लाह पाक सिर्फ़ु मूं ते रहम फरमा या सिर्फ़ु मूंखे ऐं मुंहिंजे फलाणे दोस्त खे नेमत बख़्श। बहितर हीअ आहे त सभिनी मुसलमाननि खे दुआ में शामिलु कजे। उनजो हिकु फ़ाइदो हीअ बि थींदो त जेकॾहिं पाण उन नेक ॻाल्हि जो हक़दार न बि हूंदो त सुठनि मुसलमाननि जी तुफ़ैल हासिलु करे वठंदो। हुज्जतुल इस्लाम हज़रत इमाम मोहम्मद गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, मज़बूत अक़ीदे सां दुआ घुरिजे ऐं क़बूलियत जो यकीन रखिजे। क़ुरान जे 4 अखरनि जी निस्बत सां आयतुल कुर्सी जूं 4 फ़ज़ीलतूं। नंबर 1, हदीस शरीफ़ में आहे, हीअ आयत क़ुरान शरीफ़ जे आयतुनि मां तमामु घणी अज़मत वारी आहे। नंबर 2, हज़रत उबई बिन काब रदी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त हुस्न अख़लाक़ जे पेकर नबियुनि जे ताजवर महबूब रब अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ए अबू मुंज़िर, छा तोखे ख़बर आहे त क़ुरान पाक जूं जेकी आयतूं तोखे यादि आहिनि उन्हनि मां कहिड़ी आयत अज़ीम आहे? मूं अर्ज़ु कयो, अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवा अल हय्युल क़य्यूम। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुंहिंजे सीने ते हथु हयो ऐं फरमायूं, ए अबू मुंज़िर, तोखे इल्मु मुबारक हुजे। नंबर 3, मुस्तदरक जी हिकु रिवायत में आहे त सूरह बक़रा में हिकु आयत आहे जेका क़ुरान पाक जे तमामु आयतुनि जी सरदार आहे। उहा आयत जंहिं घर में पढ़ी वञे उन घर मां शैतान भॼी वेंदो आहे ऐं उहा आयतुल कुर्सी आहे। नंबर 4, अमीरुल मोमिनीन हज़रत अली रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मूं नूर जे पेकर तमामु नबियुनि जे सरवर ॿिनी जहाननि जे ताजवर सुल्तान बहरोबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मिंबर ते फरमाईंदे ॿुधो त जेको शख़्स हर निमाज़ खां पोइ आयतुल कुर्सी पढ़े उनखे जन्नत में दाख़िल थियण खां मौत खां सवाइ का शइ नाहे रोकींदी, ऐं जेको बि राति जो सुम्हण वक़्तु हिन खे पढ़ंदो अल्लाह पाक उनखे उन जे घर खे ऐं भरपासे जे घरनि खे महफ़ूज़ फरमाए छॾींदो। आयतुल कुर्सी जूं 5 बरकतूं। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जेको शख़्स हर नमाज़ खां बाद आयतुल कुर्सी पढ़ंदो उनखे हेठि लिखियल बरकतूं नसीब थींदियूं। नंबर 1, उहो मरण खां पोइ जन्नत में वेंदो इंशाअल्लाह। नंबर 2, उहो शैतान ऐं जिन्ननि जे सभिनी फ़सादनि खां महफ़ूज़ रहंदो इंशाअल्लाह। नंबर 3,
जेकॾहिं मुहताज हूंदो त कुझु ॾींहंनि में उनजी मुहताजी ऐं ग़रीबी ख़तमु थी वेंदी। नंबर 4, जेको शख़्स सुबुह ऐं शाम ऐं बिस्तरे ते लेटण वक़्तु आयतुल कुर्सी ऐं उनखां पोइ जूं 2 आयतूं ख़ालिदून ताईं पढ़ंदो त उहो चोरी, पाणी में ॿुॾण ऐं बाहि में सड़ण खां महफ़ूज़ रहंदो इंशा अल्लाह। नंबर 5, जेकॾहिं सॼे घर में कंहिं मथां जी जॻह ते लिखी करे उन जी तख़्ती लटकाए छॾिजे त इंशा अल्लाह उन घर में कॾहिं फ़ाक़ो यानी तंगी या बुख न ईंदो, बल्कि रोज़ी में बरकत ऐं वाधारो थींदो इंशा अल्लाह, ऐं उन घर में कॾहिं बि चोर न अची सघंदो।